ओपनली आहे त असांजे जेके खातेदार आहिनि वारा बराज जा खातेदारनि जो पाणी खणी वञी ऐं कीसर ऐं सैफुल्ला जे शाखुनि ते उन ज़मीनुनि खे आबाद कयो थो वञे जेका सरासर वारा ऐं कंबर जे अवाम सां नाजाइज़ी आहे। सर अवां चओ था त जेको वार जो पाणी आहे उहो ॿिए तरफ़ मूव कयो पियो वञे जंहिंसां जेके वार जा आबादगार आहिनि उहे मुतासिर थी रहिया आहिनि। बिल्कुलु दादा, उनजे थुल शाख आहे जेका हिकिड़ी उन ते मां बि पाण बि खातेदार आहियां। उन तां जो पाणी जेको आहे सो उहे वाटर कोर्स नवां ठाहे जेके शाखुनि जे नमूने वाटर कोर्स ठहियल आहिनि जेके पाणी कुबो सईद ख़ान ऐं शदात कोट जे तरफ़ खणी वञी ऐं इस्तेमालु था कनि जेको वार ऐं कंबर जे अवाम जो नुक़सानु आहे। गुज़िरियल ॾींहुं बि असीं वार में ॾिठो त केतिरा ई माण्हू पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाज कनि पिया, रोड बंदि कनि पिया। असीं ॾिठो त केतिरा ई माण्हू इहे दावूं कनि पिया त पीअण जो पाणी बि कोन्हे, यानी जेके गैर क़ानूनी शाखूं कढियूं वञनि पियूं उन सां जेके वार समेत जेकी तमामु आबादगार आहिनि उहे मुतासिर थी रहिया आहिनि। मुजाहिदा मां खणी ईअं चवां त दादा उहो वार दोस्तली पंहिंजो हाकिम शाह रेगुलेटर खां वठी वेंदे गुल रेगुलेटर ताईं जेके बि इनलीगल पाइप्स ऐं वाटर कोर्स आहिनि उहे सभु बंदि कया वञनि। ईअं खणी चवां त मां सरदार खाना जो वाटर कोर्स आहे त उहो बि बंदि कयो वञे, तंहिंखां पोइ तॾहिं माण्हुनि जो पाणी जेको आहे सो पूरो करे सघंदी आहे।